ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जे 26 अध्याय जे पहिरें भाग में श्री सुखदेव जी महाराज जी जे मुखां नरकन जो बयान ॿुधो हो, जंहिंमें पाण नरकन जे बारे में ॾिठो त कहिड़ो माण्हू कहिड़ो पाप करण सबबा कहिड़े नरक में वञे थो। अचो त अॼु पाण इन ई कथा खे वधीक अॻिते जारी कयूं। सभई चओ जय श्री कृष्णा। श्री सुखदेव जी महाराज ॿुधाइनि था त जेको राजा कंहिंखे बि सिवाय कसूर जे सज़ा थो ॾिए या ब्राह्मण खे फांसी थो ॾिए, तंहिंखे जमदूत शुक्र मुख नाले नरक में वठी वञी तेल वांगर पेरीनि था, जिते हू तेल में तरजण सबबा ऐं सुअर जहिड़नि जानवरनि जे चीरण फारण करे ॾाढा दुख ॾिसे थो। जेको पंहिंजी कमाईअ मां देवताउनि ऐं पितरनि जो हिसो नथो ॾिए, फ़क़ति पंहिंजे पेट ऐं कुटुंब खे पाले थो, तंहिंखे जमदूत अंधकूप नाले नरक में वञो विझनि। उते हू नांगनि ऐं वचुनि वग़ैरह जे ॾंगण करे ॾाढा दुख ॾिसे थो। जेको आदमी चङी शइ पाण अकेलो खाए, पंहिंजे संगतियुनि ऐं ॾिसण वारनि खे नथो ॾिए, तंहिंखे जमदूत करम भोजन नाले नरक में, जेको 1000 योजननि में कीअनि सां भरियल आहे, उन में वञी विझनि था। पोइ जमदूत उहे कीअं उन आदमीअ खे था खाराइनि। जेको कंहिं ब्राह्मण जो धन ऐं पोख चोरीअ सां या ज़बरदस्तीअ सां खणे थो, तंहिंखे जमदूत संदशन नाले नरक में, जिते विछूं पयल आहिनि, उते वञी विझनि था। उते विझी लोह जा सरिया ॻाढ़ा करे उन जे बदन ते था हणनि। जेको पुरुष पराई स्त्रीअ सां भोग थो करे, या जेका स्त्री पंहिंजो पति छॾे ॿिए मर्द वटि वञे थी, तंहिंजे बदन में यमदूत आग में जलियल पूरो ॻाढ़ो थियल लोह चुंबराइनि था ऐं ॿिया बि घणनि ई क़िस्मनि जा दुख था ॾियनि। जेको नीच ऐं ऊच ज़ात जो वीचार न करे पराई स्त्रीअ सां भोग थो करे, तंहिंखे यमदूत बजर कंतक ऐं शालमिल नाले नरकनि में विझी वॾा वॾा कुंडा लोह जा उन जे बदन में टुंबीनि था। जेको आदमी राजा या हाकिम थी कंहिंजो धर्म ज़बरदस्तीअ सां बिगाड़े थो, तंहिंखे यमदूत वैतरणी नदीअ में जा रोग रत ऐं मल मूत्र सां भरियल आहे, उन में विझी भोजन जे बदिरां उनखे उहो ई खाराइनि था। तॾहिं पापी जीव पंहिंजे कर्मनि खे सम्झी ॾाढो पछताए थो। जेको बानी पाले मतिलब त दासी पाले उन सां भोग विलास करे थो, तंहिंखे लाल बछ नाले नरक में विझी जमदूत रोग ऐं रत पीआरीनि था। जेको राजा या वॾो आदमी शिकार ऐं खेल करे पशुअनि ऐं पखियुनि खे मारे थो, तंहिंखे यमदूत 10,000 योजन ऊचो वठी वञनि था ऐं उतां खां पत्थरनि जे फर्श ते किराइनि था। जेको आदमी देवता वग़ैरह जो नालो वठी पंहिंजे खाइण जे लाइ कंहिं जीव खे मारे थो, तंहिंखे यमदूत बशवासन नाले नरक में विझी मक़दरनि सां अहिड़ी तरह कुटीनि था, जहिड़ी तरह उखरीअ में दाणा ऐं मिर्च वग़ैरह कुटबा आहिनि। बाल लॻाइण वारे आदमीअ खे यमदूत सारमी या धन नाले नरक में विझी हज़ारनि कुतनि खां चक पाराए संदसि बदन चीराइनि फाराइनि था, जंहिंमें हू आदमी ॾाढो दुखी थी पंहिंजे कर्मनि ते पछताए थो। जेको कंहिं खां धन वठी कूरो नियाह थो करे या कूरी शायदी थो ॾिए, तंहिंखे यमदूत 10,000 योजन ऊचो वठी वञनि था ऐं उते खां सर हेठि ऐं पेर मथे करे बशवासन नाले नरक में, जो रत सां भरियल आहे, उन में किराइनि था ऐं उनखे सुकल ज़मीन ते पाणी ॾिसण में अचे थो ऐं पाणीअ सां भरियल ज़मीन सुकल नज़र अचे थी।
जेको ब्राह्मण खत्री ऐं वैश्य बिना प्रसाद यज्ञ जे पशुअ जो मांस खाए थो त उहो ई पशु सुरण जो रूप वठी उन जो मांस खाए थी ऐं उनखे पाणी बदिरां रत पीअण जे वास्ते मिले थो। जेको ब्राह्मण खत्री ऐं वैश्य वेद जो अधिकारी थी देवताउनि जे बहाने या पंहिंजे सुख जे वास्ते शराब पीए थो तंहिंखे जमदूत छार करदम नाले नर्क में जो लूण वारी मिट्टीअ सां भरियल आहे तंहिं में विझी उन जा ॻारियल शीशा पीआरीनि था। जेको आदमी कंहिं साधु संत कंगाल या पंहिंजे शेवक खे बिना अपराध ख़राब वचन चई सताए थो ऐं अंधे आदमीअ खे पुछण ते बि वाट नथो ॿुधाए तंहिंखे जमदूत रिछो गन भोजन नाले नर्क में विझी 5 ऐं 7 मोहन वारनि नागनि खां डंगाइनि था। जेको आदमी भिखारी या वैरागीअ खे भीख घुरण वक़्तु अखियूं ॾेखारे चुर्ब थो ॾिए तंहिंखे जमदूत सोल प्रोत नाले नर्क में विझी वॾियनि सिरणियनि ऐं नांगनि खां खाराइनि था ऐं कुझु बि खाधो पीतो ऐं पाणी वग़ैरह नथा ॾियनि। सभई चओ जय श्री कृष्णा। मनुष्य खे घुरिजे त हू अहिड़ा कर्म करे जंहिं करे हिन जो मन अंत में ईश्वर जे चरणनि में वञी लॻे। सभई चओ जय श्री कृष्णा। जंहिं करे उन आदमीअ जो जनम मरण जे चक्कर में वरी न अचणो पवे। उन लाइ भॻवान जे स्थूल ऐं सौख्यम रूपनि जो श्रवण करे पहिरियां ई स्थूल रूप में मन खे स्थिर करे ऐं पोइ धीरे धीरे आहिस्ते आहिस्ते उतां हटाए सौख्यम रूप में लॻाए। ए राजा परीक्षित, मूं तोखे पृथ्वी उन जे दीपनि देशनि नदियुनि पहाड़नि आकाश पाताल ऐं नर्क ऐं सुर्ग जो सॼो वर्णन ॿुधायो। जेको हिन स्कंद जी कथा सचे मन ऐं ध्यान सां ॿुधंदो ऐं पढ़ंदो सो सभिनी पापनि ऐं दुखनि खां छुटी भवसागर खां पार लॻे वेंदो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जे 26 अध्याय समेत श्रीमद् भागवत महापुराण साहिब जो 5हों स्कंद बि संपूर्ण थियो। सभई चओ जय श्री हरि। प्यारा भक्तों, जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त जंहिं वक़्तु पाण कथा जो स्कंद संपूर्ण कंदा आहियूं तॾहिं पाण हिकु ॾींहं जो ब्रेक वठंदा आहियूं। मतिलबु त हिकिड़ो ॾींहुं कथा कोन ईंदी आहे जंहिं में अव्हां वटि मौक़ो हूंदो आहे त तव्हांखे कंहिं बि ॻाल्हि में को सिंसो हुजे या का ॻाल्हि सम्झ में नथी अचे या का शइ ॿुधाइणी हूंदी आहे या का राय ॾियणी हूंदी आहे, जेका बि शइ तव्हांखे चवणी हूंदी आहे त तव्हां चई सघो था। कंहिं बि शइ जो सवाल पुछणु चाहे थो जेको कथा सां रिलेटेड आहे, जेको कथा सां तालुक़ु रखे थो, उहो पुछी सघे थो। ऐं मां तव्हां सभिनी खे वेनिती थो करियां त कृपया करे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जो जेको आख़िरी अध्याय आहे, मतिलबु त 26हों अध्याय जंहिं में श्री सुखदेव जी महाराज नरकनि जो बयानु कनि था, उन खे कृपया हिकु दफ़ो ॿीहर ॿुधजो जंहिं करे तव्हांखे सभिनी नरकनि जो हाल सहज ई सम्झ में अची वञे। सभई चओ जय श्री हरि। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।